जो सागे लुका बेगुना पुलिस के खड़े तो उनकी माँ भी ना पी भी ना उन्हें के मारने लगा तो सूबेदार जालिम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सुजाग न्यूज़ 1 में आया वज़ीर नड़ा सां मौजूद आहियूं। ॻोठ कुनल खान चांडियो लॻ साहिब खान ख़ुशकवी सां मौजूद आहियूं। हिते जे ॻोठ जा रहवासी हिननि जो चवणु आहे त 4 ॾींहं अॻु मोहम्मद उर्स ख़ुश्क खे सकरन पुलिस खणी जेको आहे सो गुम करे छॾियो आहे। वधीक एहतिजाज करे अचूं था ॻाल्हि ॿोल था कयूं। लियाकत अली ख़ुश्क छा थियो मोहम्मद उर्स कीअं पता मुंहिंजो भाउ मोहम्मद उर्स ख़ुश्क उनखे जुमे जे ॾींहुं 10 खां 11 जे विच में सकरन पुलिस वसीम मिर्ज़ा SHO खणी लिकाए छॾियो कोर्ट जे ॿाहिरियां खणी लिकाए छॾियो। उन खां पोइ असांखां 1.5 लख रुपए जी घुर कई वई त 1.5 लख रुपया ॾियो, न त ॿिए सूरत में इनखे फुल फिराई या हाफ फिराई कई वेंदी। असांजा भाउ ग़रीब मिसकिन माण्हू आहे, मज़दूरी कंदो आहे ऐं जेको छालाए का ॻाल्हि का मुहाड़ का NC का FIR का कंप्लेन चङा बस वारा को माण्हू को सॼो सकरन शहर जो माण्हू को बि चए भाई ग़लति माण्हू आहे या ॾोहारी आहे या 2 नंबर आहे, तव्हां असांखां कुझु बि माना तव्हां वञी केस हणोसि कुझु बि कयो असां मां केर बि कोन ईंदो, पर बग़ैर माना कंहिं सबूत जे बग़ैर कंहिं NC जे बग़ैर कंहिं FIR जे बग़ैर कंहिं कंप्लेन जे थाणे ते विया असां थाणे ते वियासीं। असांखे थाणे ते SHO धिका ॾेई ॿाहिरि कढे छॾियो। बाद में असांखे SHO इहो चवंदो रहियो जेकॾहिं तव्हां बार ईंदो तव्हां सभिनी खणी अंदरि कंदुमि। असां नवाबशाह कोर्ट में एप्लीकेशन विधी जंहिं जज छापो हुयूं, पर उहो हिननि अॻु में ई जेको सो माण्हू साइड ते करे लिकाए छॾियो, उतां बि बराबरि न थियो। रिपोर्ट में ॼाणियो त असां वटि माण्हू न आहे मौजूदु। मोहम्मद उर्स छा कंदो आहे? मोहम्मद उर्स ड्राइवरी कंदो आहे सर। अच्छा, कार गाड़ी ते ड्राइवरी कंदो आहे। सेठ रमज़ान मंगसी सां जेको किले जो ठेकेदार आहे। अॻी भला को केस अथसि? अॻु में कुझु बि न ईअं ई बसि माना जेको झेड़े जो केस हुयुसि। इहे 1.5 लख रुपए जी पहिरें ॾींहुं घुर कई, उन खां पोइ चोथों ॾींहुं आहे न माण्हू ॾसीनि था न ई को इहे चवंदा असां वटि माण्हू आहे। सकरन पुलिस वसीम मिर्ज़ा पाण माना खयूं 10 माण्हू इन ॻाल्हि जा गवाह आहिनि जिन्हनि अखियुनि सां ॾिठो। तव्हां कंहिं खाधनि साहिब मुताबिक़ असां RPO हैदराबाद SSP नवाबशाह खे रिक्वेस्ट था कयूं त असां सां हक़ थिए इंसाफ़ थिए। उहो इन जा नंढड़ा ॿार आहिनि बचा, इन्हनि जे लाइ माना असांखे हक़ खपे बसि। ऐं इन खां पोइ माना कोशिशि असां इहो चवंदा त जजनि जे अॻियां माना माण्हू खणी था वञनि, जज चुप करे वेठा आहिनि। नवाबशाह जज शीशन जज खे असां रिक्वेस्ट कयूं था हिन जी नोटिस वठे। छड़ा था वठनि ग़रीबनि मां पिरबशन था कनि। हीउ ज़ालिम ॿेड़ो आहे, हीउ ज़ालिम ॿेड़ो आहे। PP वारा छो हक़ नथा कनि, SP छो नथो हक़ करे, जज छो नथो करे। जज खे इज़त आहे जज वटि त जज जे कानून आहे, जज सज़ा ॾे। सूबेदार जो कानून न आहे त 8 ॾींहं तूं हुनखे गुम कर। कल्ह मूंखे ख़बर पियो आहे त बांधी में लिकायो अथसि, 3 ॾींहं लिकायो अथसि त खडर शाह खे त खडरने में लिकायो चवे थो त मां मारींदोसांसि। जा 7 केस कंदो 8 केस खणे सूबेदार क़ुरान सही क़ुरान खणे क़ुरान ते मथो ॾिए त उर्स ॾोहारी आहे, उनखे सज़ा क़बूल आहे। असां अपील कयूं था त असांजो छोकिरो वापसि करे थाणे ते असां ॾिसूं, या न त असां IG DIG वटि वेंदासीं।